पेट्रोलियम शहरनि ऐं आम वापे जी शयुनि जे अघनि में गाटे टोड़ वाद सबबि सिंध जो अवाम पर सख़्तु परेशान आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जे रहवासियुनि आवाज़ टीवी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। तमामु ॾाढो परेशान आहे इन तेल खे वठी करे ट्रांसपोर्टर ॿियों टियों। मूंखे त हीअ पंहिंजी गाॾी या टैक्सी लाइन आहे, इन में पंहिंजो मां नथो सम्झां जो असांखे को रोज़ी थिए थी। पेट्रोल एतिरो महांगो थी वियो आहे जो असां चऊं था हाणे अलाही ख़ैर करे मुल्क जो मुतालबो इहो ई कंदासीं। पेट्रोल जिते 75 रुपया लीटर हुयो उन वक़्तु बाक़ाइदगी सां हर शइ मुल्क हले पियो। पीतो फिरंदो त साईं जान हलंदो न, बाक़ी त ॿियो कुझु न आहे। तो हर शइ में फ़र्क़ु पए थो। तुंहिंजा ट्रक असां ॾिठासीं जो हड़ताल कयूं पिया आहिनि इन महांगाई जे करे, तेल महांगाई जे करे माल सप्लाई नथो थिए। ग़रीब माण्हू जो जेको आहे त हाणे जीअण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हाणे इन जा असरात ईअं थींदा कि हाणे किराया वधंदा, गवर्नमेंट जे कंट्रोल खां निकिरी वेंदो, माण्हू खे जेको आहे खाईंदो। कोई हुकूमत न आहे, का शइ कोन्हे। पुराणो पाकिस्तान ही बेहतर हो। कम से कम गरीब माण्हू ॿ वेला मानी खाई सघंदो हुयो। हेड़े मुश्किलात में गरीब माण्हू पेट गुज़र सफ़ा नथो करे सघे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, असां छा कयूं? वञूं था पाणी वारे वटि, पाणी वारो चए थो 50 रुपयो चकर जो। हाणे 50 रुपयो चकर जो गरीब काॾों वञे, काॾे वञे? हाणे 150 में असां 2 चकर बि नथा कढूं। अॻे कढंदा हुआसीं 5-6 चकर सर। हाणे असां गरीब माण्हू काॾे वञे? तबाही करे जॾहिं गरीब काॾे वेंदा। हाणे सारी जो रेट कोन्हे और डीज़ल ऐं गे खंड महांगो आहे। अटो बि चवनि त महांगो 80 रुपए किलो थी वियो। हाणे गरीब काॾे वेंदासीं? तेल महांगो थियण जे सबबि सां असांजे रोज़गार में ॾाढी कमी पेश थी वई आहे। काई बि कस्टमर असांजी गाॾी ते न वेंदो। अगरि असां कस्टमर खे किरायो वधीक ॿुधाईंदा आहियूं त वरी उहे असांजी गाॾी ते न वेंदा आहिनि। तेल महांगो आहे त इमरान साहब खे गुज़ारिश आहे त तेल सस्तो करे। पहिरियों असांखे पेट्रोल 100 रुपए लीटर मिलंदो हुओ, उहो ई 50 रुपए तक मिलंदो। गरीब माण्हू आहियूं, हाणे बि उहो ई 50 रुपए सवारी मिले थी। पेट्रोल ॾींहों ॾींहुं नथो वधंदो, रोज़ पेट्रोल बीहे नथो। गरीब माण्हू काॾों खाऊं साईं? हाणे रोज़ीअ में काई माना बरक़त न आहे। माण्हू किरायो ॾियनि ई कोन था। एॾो पेट्रोल त CNG महांगी कई, CNG त उन वधीक महांगी कई हुई आहे। पेट्रोल वधीक CNG महांगी कई हुई आहे। ऐं पेट्रोल बि एॾो महांगो आहे जो ज्यादा जंहिं असां वठंदा 100-40 रुपया लीटर वठंदा, माण्हू किरायो ॾियनि ई कोन था। गरीब माण्हू ॾाढो परेशान आहे। हर शइ महांगी थी वई आहे। अटो ॾिसो किथे पुॻो आहे, खंड ॾिसो किथे पुॻी आहे। गरीब माण्हू जेको कमाए थो 200 रुपया 300 रुपया हुनजी रोज़ी आहे, कमाए थो पियो, मज़ूरी आहे, उहो वीचारो छा कंदो? उहो मतिलबु इतिहा परेशान। पेट्रोल ॾींहों ॾींहुं महांगो, हर हफ़्ते तेल महांगो। गरीब माण्हू ॾाढो परेशान लॻो पियो आहे। किरायो था पसिंजर जिन कान था। डीज़ल हाणे महांगी गिरजन 150 रुपया लीटर थी विया। पसिंजर था जहिड़ो था कनि, वञो काॾे? अवाम धार परेशान आहे। मालिक था जन बचत न आहे। असां बुखनि जे ॾोहनि लाइ बचलाल मरी विया आहिनि। ख़ुदा रसूल खे मञियो, असांजो अर्ज़ु क़बूल कयो। पोला माण्हू बुखनि जे ॾोहनि लाइ बचला आहिनि। किथे खाऊं? तेल महांगो, अटो महांगो, गिह महांगो, खंडु महांगो। असांखे ओतिरो न आहे जो असां मानी खाऊं। हिन जी हुकूमत में एॾो माण्हू तंग थी वियो आहे न, हर माण्हू ख़ुदकशी करे थो। सब्जियुनि जा रेट वधी विया आहिनि, तेल जा रेट वधी विया आहिनि। सॼो कारोबार आहे, सिस्टम माण्हुनि खे सम्झ में नथो अचे। ग़रीब जो अन्न सफ़ा सस्तो आहे, ग़रीब जो रेट वधे ई नथो। बाक़ी हिननि जेकी पंहिंजी गवर्नमेंट शइ आहे, ॾींहों ॾींहुं वधाईंदा वञनि। ॾाढी महांगाई थी वई आहे। पेट्रोल महांगो थियो आहे, डीज़ल महांगो थियो आहे, खंड महांगो थियो आहे, गिह महांगो थियो आहे। आवाम ॾाढो परेशान आहे। असां लेकिन जेको आहे त हाणे रोड ते निकिरी ईंदासीं, असांखे मजबूर कयो थो वञे पियो। हिन हुकूमत ख़िलाफ़ असां ॾाढो परेशान आहियूं। महांगाई मारे छॾियो आहे। 150 रुपए पेट्रोल जेको आहे, छा कयूं? हाणे गरीब माण्हू जेको आहे काॾे वञे? बसि सलाह कंदो भलाई इमरान खान जी हुकूमत त मारे विधो आहे असांखे। 100 रुपए लीटर तेल थी विया, 100 रुपए अटो थी विया, घी महांगो थी विया। काॾे वञे गरीब गुरब माण्हू? रोज़ हड़ताल कयूं था, मज़ूरी वधायो, कोई बि मज़ूरी नथो वधाए। असांखे 200 रुपया फी चकर ते कुल बचनि था। छा वठूं? असां त मुसीबत में पिया आहियूं। हर 15 ॾींहंनि में तेल चढ़े थो, असां वञूं काॾे? आख़िर असां होटल वारा आहियूं। रोज़ खंडु हाणे 50 रुपए मां 2-3 महीननि में 165 रुपए खंडु किलो पुॻी आहे। घी 400 रुपया किलो थी वियो आहे। अटो 70-80 रुपए किलो आहे। चांवर मुन था वठूं 120-130 रुपया किलो। असां ग़रीब माण्हू कमायूं, बचा पालियूं, तालीम ॾियूं ॿारनि खे, या उन्हनि खे ॿियो कुझु कयूं। असांखे माना को वसू ई कोन्हे को। पहिरें नंबर ते खंडु महांगी करे छॾी अथऊं, आहे त ॾियनि नथा। 150 रुपए में किलो करे छॾी। गुरबत घणी थी वई आहे। 150 खंड महांगी थी वई, 160 असांखे मिले। असां मिसकिन काॾे वञूं? असां कमायूं कुल जा 500 रुपया तगारीअ ते। अटो वठूं, गिहु वठूं, खंड वठूं, छा करे छा असां कयूं? हर शइ महांग थी वई आहे। ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी महांग पए। दर्ज को दुकान आहे, जॾहिं महांग वधीक हूंदी त माण्हू कपिड़ा कान ठाराईंदा असां।
हिकु किरायो आहे किचन में, ॿियो घरनि जा ख़र्च, काॾे वेंदासीं असां ग़रीब माण्हू? रोज़ रोज़ महांग वधंदी थी वञे। हिते वॾी महांगाई थी वई आहे। इमरान खान असां सां कहर करे छॾियो। असांजो खंड गेहूं हर शइ असांजी महांगी करे छॾी। खंड 130 खां 140 मिले थी, ॿी ॻाल्हि त मिले बि नथी किथे। 60 थी विया खंड, जेके वॾा वापारी आहिनि न रखी छॾी आहे बंदि करे। 130 खां 140 किलो हले थी। हिकु त खंड तमामु हाणे महांगी थी आहे। कल्ह 5000 रुपया कटो हुयो, वरी हिकु ॾींहुं छॾे 6000, अॼु 7000। अॼु असां खंड रखण ई छॾे ॾिनी थी, एॾी महांग थी वई आहे। राति जे पेट में हाणे राति 8 रुपया तेल चढ़ी वियो आहे। खंड जो जेकॾहिं ॾिठो वञे सूरत हाल त पहिरियों असां जेकॾहिं महीने में असां 50 जो टारगेट हूंदो, हाणे मां सम्झां थो त 20 टारगेट निकिरंदो, या 15 निकिरंदो कटनि जो। ऐं खंड जेके छॾे करे गिह ते ॾिसो, जेकॾहिं गिह बि हिन महिल 320 रुपया आहे। ग़रीब माण्हू पहिरियों असां 2 गेला खाईंदो, हाणे मां त सम्झां थो 1 गेलो खाईंदो। हेॾी महांगाई जे दौरान ऐं मज़दूर सॼो ॾींहुं ग़रीब मज़दूरी करे उन 600 रुपया मज़दूरी करे, छा हुन पंहिंजे घर लाइ, छा बच्चनि जो गुज़ारो करे, छा हुन मेडिकल ते ख़र्च करे? हीअ त गवर्नमेंट असां इमरान ख़ान खे अपील था कयूं, वज़ीर आज़म खे, त अहिड़ी असां सां ज़ुल्म न कर। ज़ुल्म थी पियो, पेट्रोल चढ़ी वियो, हाणे ग़रीब माण्हू हाणे पेट्रोल विझे या घर जो सौदो हलाए। खंड 60-65 रुपया हलण वारो हिन वक़्तु 150 ते वञी धक वियो। ग़रीब माण्हू पंहिंजो हिकु वेले जो मानी खाइण लाइ परेशान थी वियो आहे, त उहो हिन वक़्तु पंहिंजो घर जो अफोर्ड कीअं करे सघंदो? वफ़ाक़ हिन वक़्तु अवाम जे बिल्कुलु माना अवाम खे ॿोलण जे सूरत में आहे। वफ़ाक़ अवाम खे हिनमहिल ताईं को बि रिलीफ न ॾिनो आहे। रोज़ानो जेके इहे शयूं जेके खाधा वारियूं उहे जेको आहे तो चढ़ंदा था वञनि, ऐं तेल जेको आहे सो 150 रुपया लीटर थी वियो आहे। ऐं जेके खाइण पीअण जूं जेके बि शयूं आहिनि, खंड आहे, गिह आहे, जेके अटो आहे, हिते यूटिलिटी स्टोर बि हिते न आहिनि। हिते हुया त पंहिंजे माना मर्ज़ी मुताबिक़ उहे शयूं हलनि पियूं। माण्हू वीचारा परेशान आहिनि, मानी खाइण जो उन्हनि जेको टाइम कोन्हे, हेतिरो माण्हू अटो महांगो, खंड महांगी, हर शइ महांगी, गिह महांगो, माण्हू वीचारा बुख था मरनि। हाणे वीचारा परेशान आहिनि। हुकूमत खे खपे इन्हनि खे ग़रीबनि जे लाइ को इज़ाफ़ो करे त उहो माण्हू खाई सघनि त सही न थी मानी।